भेटनि जे हवाले सां जेको सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हिकु नोटिफिकेशन निकितो उन खां पोइ पूरी सिंध सरापा एहतजाज थी जंहिंमें असां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनोसीं। असां पाण सोशल मीडिया ते इन शइ खे कंडेम कयोसीं ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां असांजी पार्टी जे तरफ़ां स्टेटमेंट अची विया। मां सिंध वासियुनि खे इहो ॿुधाइण पई चाहियां त मां नुसरत सहर अब्बासी आहियां। मुंहिंजी 13 सालनि जी जिदोजहद आहे इन सिंध में जेका मां मुंहिंजी पार्टी कई आहे। सिंध असांजी जान आहे। सिंध जी ज़रे ज़रे ज़मीन जेका आहे न उहा असां सभु सिंध वासियुनि जी आहे। इन करे इहो तव्हां कीअं था सोचे सघो त ख़ुदा न ख़ास्ता पीर साहिब या हुन जा फॉलोअर्स या हुन जा वर्कर्स जंहिं हमेशह सिंध धरतीअ जे सिंध वासियुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे ऐं हुन जे लाइ जंहिं बि को ग़लति क़दम खयो आहे या ग़लति को अहिड़ो शइ थी आहे असां सीसा पिलाई दीवार थी बीठा आहियूं। इहो तारीख़ अथव। सो इन ख़ुदा जो वास्तो अथव कॾहिं कंहिं बि हवाले सां ग़लति सोच न रखंदा कयो त छा नुसरत सहर अब्बासी ख़ुदा न ख़ास्ता अहिड़े के अमल अहिड़े गुदे अमल जो को सपोर्ट कंदी साथ ॾींदी। हर शइ जो टाइम हूंदो आहे असां आइन ऐं कानून जी पासदारी करण वारा माण्हू आहियूं, वर्कर आहियूं। पीर साहब हमेशह आइन ऐं कानून जी पासदारी कई आहे। इन करे हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, फॉरम हूंदो आहे। अॼु मां हिते सिंध असेंबली में वेठी आहियां ऐं मां इन शइ जो इंतज़ारु पई कयां त जीअं इजलास कॉल थिए त मां उहा करारदाद पेश कंदमि, असेंबली में जमा कराईंदमि जंहिंमें मां इहो साबित कंदमि, इहो ॿुधाईंदमि त इहो सॼो कमु जेको आहे पीपुल्स पार्टी कयो। सिंध जी कराची खां कश्मीर ताईं जेतिरी बि ज़मीन असां सिंध वासियुनि जी, सिंध जे मारूड़नि जी, हिननि बाक़ाइदा विकी आहे ऐं उहा विके गैर कानूनी तौर ते अलॉटमेंट थी आहे ऐं इहे भेट बि जेके आहिनि विकण जी हिननि पूरी साज़िश कई। कैबिनेट में वेही इहो बाक़ाइदा हिननि इनखे ॾिनो। इन करे अॼु मां उहो रेज़ोल्यूशन करारदाद हिते जमा कराईंदमि ऐं इनशाअल्लाह ताला सुभाणे असां पंहिंजो मौक़िफ़ बि ॾींदासीं। सो जीडीए हमेशह सिंध वासियुनि जे हक़नि जी पासदारी कई आहे ऐं सिंध वासियुनि जे हक़नि जी असां ई हमेशह उनखे सपोर्ट कयो आहे ऐं सिक्योर कयो आहे। बिटो निज़ाम तव्हां कॾहिं न विसारींदव। मुंहिंजे ख़्याल में उहा तहरीक सिंध असेंबली में हली ऐं पीर साईं हिकिड़ो आवाज़ ॾिनो त निकिरो। इन करे असेंबली उहो प्लेटफॉर्म आहे जिथां असां बि इहो मौक़िफ़ बि रखंदासीं ऐं अवाम खे ॿुधाईंदासीं त सिंध जे हवाले सां। ऐं मां इहो ज़रूरु चवंदमि त वफ़ाक़ खे बि सिंध वासियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ करणो आहे ऐं उन्हनि जी राय खां बग़ैर को अहिड़ो क़दम न आहे करणो जंहिंसां ख़ुदा न ख़ास्ता असां सभिनी जी दिलि आज़ादी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk